ज़राअत जो दारोमदार पाणी ते आहे। मौसमियाती तब्दीलियुनि जे करे दरिया जो पाणी घटिजी रहियो आहे, जंहिंजे करे जर जे पाणी जो इस्तेमालु वधियो आहे। जर खे ट्यूबवेलनि ज़रिए घणो कढण जे नतीजे में आस्ते आस्ते जर जो पाणी घटिजण सां गॾु ख़राब पिणु थी रहियो आहे। ऑस्ट्रेलियाई हुकूमत जे सहकार सां जर जे पाणी मुतलिक़ मनसूबो हलायो पियो वञे त जीअं जर जे पाणी जे इस्तेमाल जा बहितर तरीक़ा आबादगारनि खे मिली सघनि। हिन मनसूबे जे मुताबिक़ जर जे बहितरीन इस्तेमाल जूं चंद ॻाल्हियूं ॿुधाइजनि थियूं। नंबर पहिरियों पोखाई लाइ ज़मीन जी तयारी। नंबर ॿियो नहरी पाणी ऐं ज़रे ज़मीन पाणी जो गॾियल इस्तेमाल। ऐं नंबर टियों सिम ऐं कलर खे बचाव जी हिकमत अमली। फसलनि में सही पाणी जी वाराबंदी ऐं आबपाशी जो निज़ाम। खुश्की बर्दाश्त करण वारा फसल ऐं घटि पाणी ते तयारु थींदड़ फसल पोखणु। खारे पाणी जा फसलनि ते पवंदड़ असर। फसलनि खे बोड वारे तरीक़े सां आबपाशी करण जो रवाज आम आहे, जंहिंसां 30 खां 50% पाणी वधीक इस्तेमाल थिए थो। खिरियुनि ते फसल काहे। नालीअ जे ज़रिए पाणी ॾियणु आबपाशी जो तसली बख़्श तरीक़ो आहे, जंहिंसां पाणी जो घटि इस्तेमाल थिए थो ऐं बचियल पाणीअ मां वधीक एराज़ी आबाद थिए थी। पंजाब में कणक ऐं चांवर जो फसल फी एकड़ 29 मण पैदावार ॾींदो हुयो, पर खिरियुनि ते पोखाई खां पोइ पैदावार वधी 35 मण फी एकड़ थी आहे, जंहिंसां 17% पैदावार में इज़ाफ़ो थियो आहे। 30 खां 35% पाणी जी पिणु बचत थी आहे। पोखीअ लाइ खिरिया मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ठाहिया वञनि था। हाणे आबादगारनि लाइ 90 सेंटीमीटर ते चइनि कतारनि जी पोखीअ जो निज़ाम मुतारिफ़ थियो आहे, जंहिंजे नतीजे में 40% पाणीअ जी बचत थिए थी ऐं फसलनि जी पैदावार में 18% ताईं इज़ाफ़ो थिए थो। पोख लाइ ज़मीन जी चङी तरह तयारी। ज़मीन खे मुकमल तौर समत में आणणु तमामु ज़रूरी आहे त जीअं पाणी घटि खां घटि इस्तेमालु थिए ऐं सिम बि न थिए। ज़मीन जी तयारी अहिड़ी तरह कजे जीअं ज़मीन ऊनी खेड़ी वञे, जंहिंजे नतीजे में ज़मीन वटि वधीक रखंदी फसल खे पाड़ हणण में आसानी थींदी ऐं फसल भला थींदा। शाख़नि जे पाणी ऐं ज़ेरे ज़मीन पाणी जो गॾियल इस्तेमाल। ट्यूबवेल ऐं वाहन जो पाणी फसलनि खे गॾाए ॾिजे। पाकिस्तान में वाहन जो पाणी आबपाशी जे इस्तेमाल लाइ तमामु सुठो आहे, छो जो उन में लूणियाट तमामु घटि आहे। जर जे पाणी खे लेबॉर्ट्री मां चकास कराए पोइ इस्तेमालु कजे। ज़ेरे ज़मीन पाणी खे ज़रई मक़सदनि लाइ 3 हालतुनि में इस्तेमालु करणु घुरिजे। नंबर पहिरियों जॾहिं दरियाई पाणी जी खोट हुजे। नंबर ॿियो जॾहिं वाहन मां पाणी खणण जो बहितर निज़ाम न हुजे। नंबर टियों पाणी जी विर्छ सही न हुजे ऐं नंबर चौथों पुछड़ीअ में पाणी न पुॼंदो हुजे। फसलनि खे गॾियल पाणी ॾियण लाइ 2 हिसा दरियाई पाणी ऐं 1 हिसो ट्यूबवेल जे पाणी जो मिलाए ॾिजे ऐं जिते ज़ेरे ज़मीन पाणी बहितर हालत में नाहे त उते वाह जो पाणी 3 हिसा ऐं ट्यूबवेल जो पाणी 1 हिसो इस्तेमालु कजे। सिम ऐं कलर खां बचाव। आबपाशी वारे इलाइक़नि में सिम ऐं कलर 2 अहम मसइला आहिनि। किन इलाइक़नि में पाणी सिर्फ़ु सियारे में अचे थो, किन इलाइक़नि में ॿिन्ही मौसमनि में पाणी हुजे थो, जिथे सॼो साल वाह जे पाणी खे घणो इस्तेमालु करण सां सिम ऐं कलर वधनि था। उन्हनि मसइलनि जो कारण वाहन जा किनारा पिण आहिनि, जितां पाणी सेमो करे सिम करे थो। सिम ऐं कलर खे घटाइण लाइ काफ़ी उपाउ वरिता विया आहिनि। नंबर पहिरियों ऊना ट्यूबवेल लॻाए जर जो पाणी घटाइणु। नंबर ॿियो सिम नालनि ज़रिए सिम खे ख़ारिज करणु। अहिड़ी तरह फसलनि खे ज़रूरत खां वधीक पाणी हरगिज़ न ॾियणु घुरिजे ऐं पाणी फसल जे अहम मरहलनि में ॾियणु घुरिजे। आबादगारनि मुताबिक़ फसल खे तयारु थियण में 4 खां 5 पाणी घुर्बल हूंदा आहिनि। खुश्की बर्दाश्त करण वारा फसल ऐं घटि पाणी ते तयारु थींदड़ फसल। रबी जे मुंद जो मुख्य फसल कणक आहे। ॿियनि फसलनि में मटर, मसूर, सरह, संड, जूअर, सूरजमुखी,
जेके पाणी जो तमामु घटि मिक़दार वठनि था, पर उन्हनि जे मुक़ाबले में चांवर, मकई, कमंद ऐं वोण ख़रीफ़ जी मुंद जा मुख्य फसल आहिनि जेके वधीक पाणी खणनि था। अहिड़ी तरह कुझु बोसी फसल जहिड़ोकि सारियुनि खां पोइ सारियुनि जी वट ते सूरजमुखी वग़ैरह जी पोख पिणु पाणीअ जी बहितर इस्तेमाल जो कामयाब तरीक़ो आहे। इन खां अलावा सिंध में हाणे नए मुनफ़रद इजाद कयल पंजरंगी ज़राअत तहत वेकरनि खिरियुनि ते हिकु फसल बजाए 4 भाॼियुनि ऐं मेवनि जा फसल पोखिया वञनि था, जिन में ख़र्च हिकु फसल जो थिए थो ऐं पाणी बि हिकु फसल जेतिरो अचे थो, पर पैदावार 4 फसलनि जी खई वञे थी। उन सां गॾु पोखी जो अहिड़ो औज़ार पिणु इजाद कयो वियो आहे जंहिं सां सुकी ज़मीन में पोखी कजे थी ऐं मथां पाणी ॾिजे थो, जंहिं करे पाणी जी बि बचत थिए थी। अहिड़ी तरह कुझु बहितर पाणी ॾियण जा तरीक़ा पिणु इजाद कया विया आहिनि, जीअं मिसाल फुड़े फुड़े वारी आबपाशी ड्रिप एरिगेशन। हिन आबपाशी तरीक़े सां ॿूटे जी फाड़ में फुड़नि जे ज़रिए पाणी जी रसाई थिए थी। हिकिड़ो तरीक़ो फुहारे वारी आबपाशी जो पिणु आहे। हिन तरीक़े सां मरकज़ी जॻह खां घुरिबल एराज़ी ताईं फुहारे जी वॾियुनि मशीननि जे ज़रिए ॿूटनि ताईं पाणीअ मथां खां फुहारो कयो वेंदो आहे। फसलनि जी चूंड में एहतियात करणो पवंदो ऐं सोचणो पवंदो त कहिड़ो फसल उन्हनि हालतुनि में मौजूदु रहंदो।